चूअर जमाली के नादरा अमले जूं शिकायतूं वधी वयूं। चूअर जमाली के ॻोठ बसरियो शाह जे रवासिन उर्स मल्हा, उमीद अली मल्हा, मिसमात हबीब ज़ुलेखा ऐं फातिमा मल्हा नादरा ऑफिस जे अमले ख़िलाफ़ चूअर जमाली प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो आहे त नादरा इंचार्ज शुएब मेमण समेत शहरियार मेमण ऐं अयाज़ मेमण शिनाख्ती कार्ड ठाहिण जे चकर में 1 महीने खां रुलाए रहियो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा काग़ज़ आणण जो चयाऊं, उहे बि आंदासीं, उन जे बावजूदि असांखे कार्ड नथो ॾिनो वञे। कार्ड न ठहण जो सबब पुछण ते असांजी औरतुनि जी तस्दील करे असांखे धिकार ॾेई ऑफिस मां कढियो वियो, जेको कार्ड चूअर जमाली नादरा ऑफिस मां ग़लति सवाल पुछण ते न ठही सघियो। उहो असां सिजावल जे नादरा ऑफिस मां ठारायो आहे। हुननि वधीक चयो त चूअर जमाली नादरा ऑफिस ते बहिराड़ी जे इलाइक़नि खां ईंदड़ माण्हुनि खे परेशान करे रुलायो वञे थो। नादरा ऑफिस हितां जे माण्हुनि खे सहूलियत ॾियण लाइ न पर माण्हुनि खे परेशान करण लाइ खोली वई आहे, जिते टोकन वठण खां कार्ड ठाराइण ताईं औरतुनि ऐं मर्दनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। वॾनि वफ़ाक़ी हुकूमत समेत नादरा जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त चूअर जमाली नादरा ऑफिस जे अमले खे फौरी तौर ते हटाए माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे, ॿी सूरत में कोर्ट सगोरी जो दर खड़कायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।